जंग में वो महबूब जेको के मदरसे में न पढ़ियो हो के उस्ताद जे क्या गोदा खोरे न वेठो हुयो उन नबी उम्मी जे ज़बान मुबारक मजा जेकी पाक लफ्ज़ निकता अज दुनिया दा डॉक्टर चवन था तो मुस्तफा जा इल्म मुस्तफा जा मारिफ ऐन साइंसी तहकीक एक्सपेरिमेंटल वेरिफिकेशन के मुताबिक कलाम आहे त कलाम मुस्तफा महबूबन जी हदीस आ साईं करीमन फरमायो त जेरी मल मानी खाई दंग कयो त आंगरियूं चटींदा कयो आंगरियूं चटींदा कयो हाणे उन वक्त जे मुसलमाननि त उन में छा समझो हूंदो ख़ुदा बेहतर ॼाणे थो पर हींअर साइंसदान हींअर डॉक्टर चवनि था तो मानी के अंदर फूड पॉइजन होता है मानी के अंदर फूड पॉइजन खाधे के अंदर कुछ जुज़ा अड़ा होंदा जंहिंमें बीमारी पैदा थी पवंदी है तव्हां ॾिठो आहे न कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे माण्हू मानी खाई वेठो यकदम उल्टी थी वेंदी मानी खाधई दिल चकराइण लॻंदी आहे मानी खाधई गुमराह थी पवंदा आहिनि मानी खाइण सां केॾी महिल तबियत बिगड़ी वेंदी आहे हली इहो खाधे जे अंदर फूड पॉइजन हूंदो आहे पर आंगुरनि जे अंदर मुझे रब करीम हिकिड़ी नमकियात रखी आहे तव्हां आंगुर रखो पंहिंजी ज़बान ते छा महसूस थियो चहराइण आहे तव्हां लूणु लॻायो अथसि छा ॻाल्हायो तव्हां लूणु न लॻायो भली तव्हां हिनखे धोई छॾियो थोरी देरि खां पोइ वरी चखंदो त वरी चहराइण महसूस थींदो इन में हिकिड़ी नमकियात कुदरती तरह रब रखाई आहे जेरी मल मानू मानी खाए तो उन में को फूड पॉइजन हुए पो जेरी मल आंगरियूं चटींदो तो वो फूड पॉइजन जो इलाज आ उन बीमारी की दवा इलाज आंगरियुनि के चटण में रब रखाई छॾियो